सलामत दरबार में अची रहिया आहिनि। जी बोलो। वज़ीर मूंखे ॻाल्हि जी परेशानी आहे त मुंहिंजे मरण खां पोइ हिन रैयत खे केरु संभालींदो या हिन रैयत जो छा थींदो? असां ॿिन्ही जानशीन मां कंहिंखे कहिड़े पुट खे कयूं? बादशाह सलामत, अवां जा ॿई फर्ज़ंद अवां जी रैयत अखियुनि जो नूर आहिनि, पर ॿिन्हिनि मां हिकिड़ो नंढिड़ो इम्तिहान वठी वधीक सोच ऐं ॾाप रखंदड़ खे पंहिंजी मिल्कियत जो वारिस मुक़ररु कयो। उहा ॻाल्हि सही आहे, पोइ शहज़ादनि खे घुरायो वञे। बाबा साईं, तव्हां असांखे यादि कयो। जी मां अॼु तव्हांखे इन लाइ घुरायो आहे त जीअं अॼु असां फ़ैसिलो करे सघूं त मुंहिंजे मरण खां पोइ हिन क़ौम जो के छा थींदो या हिन रैयत केरु संभालींदो। उन करे तव्हां खां वज़ीर हिकु सुवालु कंदो, जंहिंजो जवाबु दरबार खे पसंदि आयो फ़ैसिलो उन जे हक़ में थींदो। बाबा साईं, असांखे क़बूल आहे। शहज़ादा, सवाल सुफ़ा सोलो आहे। तव्हांखे रुगो इहो साबित करिणो आहे पैसो वॾी चीज़ आहे या अकुल। हा हा हा, उहा त जग जहान खे ख़बर आहे त पैसो वॾी शइ आहे। अकुल वारा त दर बदर आहिनि ऐं पैसे वारा त वॾी शान माल सां सुठा वेठा आहिनि। बाबा साईं, अकुल खां सवाइ पैसे जी का अहमियत न आहे। असुल ताक़त अकुल ई आहे। तव्हांखे कुझु ॾींहंनि जी मोहलत थो ॾियां, तव्हां पंहिंजे फ़ैसिले खे सही साबित करण लाइ पंहिंजा दलील ॻोल्हे अचो। जी बाबा साईं। वज़ीर छा था सम्झी? बादशाह सलामत, ॾिसूं। बाबा साईं, ये दुनिया जो हिकु अमीर शख़्स आहे। हिन वटि एतिरो त पैसो आहे जो दुनिया जी हर क़ीमती शइ ख़रीद करे सघे थो। हाँ, तुंहिंजी बादशाही ख़रीद करे सघे थो। मुंहिंजी आंदल मिल्कियत मां थोरो निज़ारो दरबार में वेठल माण्हुनि खे बि करायो वञे। ए दुनिया जा अमीर शख्स ही पट ते किरल सिक्को खणी ॾेखार, पर शर्त इहा अथई उनखे हथ न लॻाईंदे। इहो कीअं मुमकिन आहे त बिना हथ लॻाइण जे इहो सिक्को मथे खणी सघिजे? इहो त बिल्कुलु मुमकिन आहे। अवां हार क़बूल करियो, मां बिना हथ लॻाइण जे अव्हां खे इहो पट ते किरल सिक्को खणी ॾेखारियां। हा, आउं हार क़बूल कंदुसि, पर पहिरियां तव्हां बिना हथ लॻाइण जे इहो सिक्को मथे खणी ॾेखारियो। इहो सिक्को खणी ॾे। बाबा साईं, हाणे अव्हां पाण ई अंदाज़ो लॻाए वरितो हूंदो, जेकॾहिं माण्हू वटि अकुल न आहे त हीउ पट ते किरियल सिक्को बि नथो खणी सघे। मूं हिननि खे चयो अव्हां हथ लॻाइण खां सवाइ हीउ पट ते किरियल सिक्को खणी ॾेखारियो, पर मूं हिननि खे इहो कोन चयो त हिन खे ॿियो केरु वटि न लॻाए। एतिरी ॻाल्हि बि अकुल खां सवाइ नथी हली सघिजे त बादशाही बिना अकुल खां सवाइ कीअं हलाए सघिजे थी। शाबाश पुट, अॼु खां पोइ तूं ई मुंहिंजी कुर्सी जो वाली ऐं वारिस आहीं।